जी नाज़रीन, हुकूमत पारां पेट्रोल की क़ीमत में इज़ाफ़े खां पोइ सॼे मुल्क जियां बुकिरा शरीफ़ में महंगाई चोट चढ़ियल है। उन हवाले से अचो तो बुकिरा शरीफ़ की आवाम का गाल बोल करूँ तो उन्होंने जो छा चवणा है। हम तो ड्राइवर लोग ये कहते हैं गाड़ी हमारे ऊपर चढ़ाए, रोड के ऊपर हमारे को लताड़ दे में, बस अभी कोई हाल नहीं। और जो भी आता है अपना घर पूरा करता है, टायर महंगा है, डीजल महंगा है, सब चीज़ महंगा है, हम किधर जावे। अल्लाह हमारी सुनने वाला, बाकी कोई सुनने वाला नहीं है। जो भी है हम तो ये कहते हैं जो भी आवे अच्छा आदमी आवे, गरीब आदमी के लिए हमारे लिए जो सोचे। अभी हुकूमत से क्या अपील है आपकी? बस यही अपील है भी हमारे गरीब के लिए अच्छा सोचे, जो भी सोचे। हम तो रोटी खाने में तरस गया है। हिकिड़े हफ़्ते में 60 रुपया पेट्रोल चढ़ी वियो आहे। हाणे पेट्रोल चढ़ण सां त लाज़मी आहे ॿिनि शयुनि ते बि असरात पवंदा। अटो बि चढ़ी वियो, घी बि चढ़ी वियो, खंडु बि चढ़ी वई, खाइण पीअण जी शयूं टोटल सड़ी वियूं। असांखे इन वफ़ाक़ में आसरो हो, उहो बि हाणे लथो। हाणे मथे ते अथनि ग़रीब आवाम जा। ॾिसो पिया त एॾी महांगाई लॻी पई आहे कि शइ में पूरे कोन था अचूं। का शइ माना हिकिड़ी शइ वठूं था, ॿी कान्हे, ॿी वठूं था, का शइ कोन्हे। एतिरी महांगाई लॻी पई आहे जो माना असांखे सम्झो त माना तमामु परेशान थी विया आहियूं। हीअ असांजो रोज़गार बि एतिरो कोन्हे जो माना असां कंहिं शइ में पूरे। हुकूमत खां अपील आहे त सस्ताई करियो, को असांखे कुझु रिलीफ ॾिनो वञे। बाक़ी हिन हालत में त माण्हू जो माना सम्झो जीअण तमामु मुश्किल आहे। सर पेट्रोल बिल्कुल ना की चढ़ियो आहे, हिननि का ख़बर कोन्हे कीअं पेट्रोल चढ़ियो आहे। ऐं ग़रीब आवाम जेको सो तमामु घणी परेशान आहे, मज़दूर तबिको परेशान आहे, रोज़ी रोटी लाइ परेशान लॻी वई आहे। असांजी अपील आहे कोशिशि करे कि पेट्रोल घटि कयो वञे। मुंहिंजी 300 तारीख़ में ॿई नंढड़ी छोकिरी आहे, ॾिसी वठो। 300 रुपये मां कहिड़ी पूरी करे अटो वठां, खंचा वठां या को सामान वठां, राशन वठां, छा वठां हिन मां तव्हां ॾिसी रखो था। का सहूलियत का कोन्हे असां ग़रीबनि जे लाइ। हुकूमत सां अपील ई आहे त महिरबानी जेतिरी थी सघे ग़रीबनि ते रिआयत कई वञे अघनि में। वरी जेके पहिरीं अघु आहे उहे कया वञनि त सभ खां बहितर रहंदो। जी नाज़रीन, तव्हां बुकिरा शरीफ़ जी आवाम जो ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त महंगाई में घटिताई करे आवाम खे रिलीफ ॾिनो वञे। कैमरामैन खुदा बख्श सोलंकी सां गॾु अहमद अली सोलंकी, CNP न्यूज़, बुकिरा शरीफ़।